औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों ये बल्दियाती इलेक्शन जो जेको पहिरियों मरहलो हो सिंध में खैरनि जो उहो थी गुज़रियो। अॼु 27 तारीख़ आहे ऐं इन मंझि जिन दोस्तनि जेको हिसो वरितो, काफ़ी दोस्त जेके आहिनि उहे उन्हनि कामयाबी माणी आहे ऐं काफ़ी दोस्तनि जेको आहे सो शिकस्तूं खाधियूं आहिनि ऐं जेके बि दोस्त कामयाबु थिया आहिनि उन्हनि खे जेको आहे सो दिलि जी गहराइनि सां जेको आहे सो मुबारकबाद पेश करियां थो ऐं उन्हनि खे जेको आहे सो हक़ ऐं सच ऐं ईमानदारी खां जेको सो हलण जी जेका आहे तलक़ीन बि ज़रूरु कंदुसि त जेको आहे सो ईमानदारी जो जेको रस्तो आहे ऐं नेक नियती जो जेको रस्तो आहे ऐं अवां जेको आहे सो हलफ़नामो वठंदा उहो बि जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो हलफ़नामो आहे जेको बरज़बानी पाण त खणी छॾींदा आहियूं, पर उनजी पासदारी करणु जेका आहे तमामु ॾुखी हूंदी आहे इन दौर में। पर जेको आहे सो अवां सभिनी खे रिक्वेस्ट आहे त उनजी पासदारी हलफ़नामे जी करे ऐं पंहिंजी नेक नियती सां जेको आहे सो आवाम जो साथ ॾिजो ऐं जेके बि जेके मसाइल आहिनि जेके अवां जे इलाइक़नि में उहे जेके आहिनि ज़रूरु जेको आहे सो पंहिंजी ख़िदमतनि सां जेको आहे सो निभाए ऐं उहे पूरा कजो। ऐं उन दोस्तनि खे इहो मैसेज बि ॾियणु फरमाईंदुसि जिन शिकस्त खाधी आहे त दोस्तो त चवंदा आहिनि ॿ जेके न मल विढ़ंदा आहिनि त लाज़मी उन्हनि वञा हिकिड़ो न हिकिड़ो शिकस्त खाईंदो आहे। खटणु जेको आहे सो सवलो हूंदो आहे, हाराइणु ॾुखियो हूंदो आहे दोस्तो। पर जेको आहे सो पंहिंजी कुवत जेका आहे सा अवां जी ऐं अवां जी जेको सब्र तमल जो जेको रस्तो आहे उहो सभिनी खां अफ़ज़ल आहे। सो उनखे इख़्तियार करियो ऐं उन मंझां हासिलात वठो। अज़ो जल जेको आहे सो इन अल्लाह मा साबिरिन जहिड़नि कलमनि सां जेको आहे सो हिदायत फरमाई आहे। असां सभिनी खे जेको आहे सो उहो रस्तो ऐं उन ई जेका आहे सा राह ते हलणु खपे ऐं उन मंझां ई जेका आहे पाण खे आसरात मिलंदी दोस्तो। ऐं जेको आहे सो समाजी हवाले सां उन दोस्तनि खे जेका आहे रिक्वेस्ट कंदुसि त हार जीत जेका आहे ज़िंदगी जो हिसो आहे, उनखे बर्दाश्त करे जेका असां अॻिते वधणु ऐं उन मंझां हासिलात वठणु जेका आहे हिकु बुर्दबार ऐं हिकु कामयाबु इंसान जो जेको आहे सो अमल जेको आहे सो सम्झो वेंदो आहे दोस्तो। उन लिहाज़ खां जेको सो उन्हनि दोस्तनि खे हिदायत कंदुसि त जेके वोटर हुआ उन्हनि जेको आहे सो सही सही पंहिंजी जेका आहे सा पंहिंजे दिलि जो जेको उन्हनि जो नुमाइंदो हो उन्हनि मुंतख़ब कया। जमहूरी अमल खे जेको आहे सो उन्हनि अॻिते वधायो आहे ऐं असीं जेके आहियूं उन्हनि मुखालफ़तनि ऐं उन्हनि पंहिंजनि जेके जेके रिवायती जेके पोयां जेके इंतकामी जेके कारवायूं वरितियूं वेंदियूं हुयूं उन्हनि खां गुज़र करणु खपे ऐं उन्हनि खे जेको आहे सो फिटो करणु खपे। इंतकाम में कुझु कोन्हे ऐं इंतकाम खां जेको आहे सो मुखालिफ़ जेके वधनि था पुराणा दौर जेकॾहिं मां जेके पाण ॾिसंदासीं जेके आहिनि इस्लाम जी तारीख़ उनखां अॻु जा जेके पाण ॾिसंदासीं उहे बादशाह ॾिसंदासीं फ़िरौन जहिड़ा ऐं उनखां पोइ जेको सो निमरूद जहिड़ा हिकिड़ा सुपर पावर जेके बादशाह हुआ उन्हनि जेको आहे सो इंतकामी कारवायूं वरितियूं उन्हनि कहिड़ी हासिलात कई ऐं उन्हनि छा उन मंझां पिरायो। असुल जीत जेका आहे हक़ ऐं सच जी थिए थी ऐं उहा ई जेकॾहिं असीं सब्र तहमिल जो जेको आहे सो जेकॾहिं पाण वठंदासीं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नज़र विझंदासीं त जेको आहे सो हुन जेका इस्लाम पूरी दुनिया ताईं फैलायो। को अहिड़ो दौर हूंदो हो जेको आहे सो अज़ान जेका ॾिनी वेंदी हुई उहा कौरे मंझि जेको सो मुंहुं लॻाए ॾिनी वेंदी हुई। अहिड़े अंदाज़ में जेको इस्लाम जो इब्तिदा कई वई ऐं उनखां पोइ जेका आहे पूरी दुनिया में उहो हक़ सच जो पैगाम हलियो ऐं पूरी दुनिया ताईं फैलाइजो। उहो जेको आहे सो हिकिड़ो नरम रवियो ऐं प्यार मोहबत जेका आहे ख़ुलूस जो जेको तौरु तरीक़ो हो उन ते जेको सो अमल करे ऐं उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो वेझो आंदो ऐं पंहिंजे लाइ मोहबत पैदा कई। प्यार ख़ुलूस ऐं मोहबत सां दुश्मन खे पंहिंजो कयो वञे थो ऐं नफ़रत खां जेको आहे सो पंहिंजा बि जेके आहिनि पराया थी वेंदा आहिनि।
सो आउं उन्हनि दोस्तनि खे इहा हिदायत कंदुसि त महिरबानी करे इंतकामी जेका कार्रवाई आहे इहा अव्हां जे लाइ नुक़सानदेह आहे ऐं अव्हां पंहिंजा जेके वोटर आहिनि या पंहिंजा जेके अव्हां जा पाड़ेसरी आहिनि ऐं अव्हां जो जेको भाईचारो आहे उन्हनि खां जेको आहे सो हमेशह जे लाइ जेको आहे सो नफ़रतूं वधंदियूं ऐं नफ़रतूं जेके आहिनि इंसान खे उन खाई ॾांहुं धकेंदियूं आहिनि जितां को बि वापसि कोन थो अची सघे। प्यार ऐं मोहबत खां जेको आहे सो सभु कुझु पंहिंजो बनाए सघिजे थो। दोस्तो इन ई मैसेज खां जेको आहे सो आऊं या सभिनी दोस्तनि खे जेको आहे सो हिदायत कंदुसि महिरबानी करे जेको सब्र तहमिल जो जेको रस्तो आहे उहो इख़्तियार करियो। जेके बि दोस्त अव्हां मुंहिंजा नाराज़ हुआ जिन अव्हां खे वोट न ॾिना अव्हीं पाण ते नज़रअंदारी नज़र विझी इहो जेको आहे सो ॾिसो त आया असां मुंहिंजा का ग़लती अहिड़ी त कोन्हे जो असांखां माण्हू मुतमिन कोन थिया ऐं असांखे उन्हनि जेको आहे वोट कोन विधा ऐं पंहिंजूं जेके ग़लतियूं आहिनि उन्हनि खे सुधारियो ऐं सब्र ऐं तहमिल खे जेको आहे सो बरक़रार रखियो। पूरी सिंध जे लाइ जेको आहे सो आउं सभिनी दोस्तनि खे जेको इहो मैसेज ॾींदुसि जिन दोस्तनि जेको आहे सो शिकस्त खाधी आहे ऐं इन शिकस्त मंझां जेको आहे सो हासिलात वठो ऐं पंहिंजी खामियुनि खे दूरि करे ऐं अॻियां जेको आहे सो पंहिंजी कामयाबी जो जेको रस्तो आहे उनखे बरक़रार रखो। दोस्तो इन मैसेज खां अव्हां जो प्यारो भाउ ज़ुबैर कपरी जेको आहे सो वीडियो जी ईंद फरमाईंदो। अव्हां सभिनी खे रिक्वेस्ट आहे त मुंहिंजो जेको आहे सो यूट्यूब चैनल ज़ुबैर कपरी ऑफिशियल खे जेको आहे सो सब्सक्राइब करियो ऐं फेसबुक पेज जेको आहे उनखे जेको आहे सो फॉलो करियो। कमेंट ऐं लाइक ज़रूरु कजो। महिरबानी दोस्तो। अस्सलाम वालेकुम।